अस्सलाम वालेकुम। अॼु आहे छंछरु 2 डिसंबर ऐं 12 थिया आहिनि हिन महिल, पर एॾो सीउ आहे जंहिंजी इंतिहा न आहे। ऐं अॼु त हिते घटि में घटि जेको 5 डिग्री रिकॉर्ड कयो वियो। सो मां 12 बजे ताईं पंहिंजे हंध में हुयमि, यकीन कयो। अॼु मां वॉक ते बि न वई आहियां, एॾो सीउ हो जंहिंजी हद न आहे। ऐं उनखां पोइ नाश्तो वाश्तो करे सुबुह जो त पहिरीं निमाज़ पढ़ी वापसि सुम्ही पियमि, थियमि 10 बजे। पोइ वरी नाश्तो वग़ैरह करे वरी हंध में हली वियमि ऐं हंध में सुम्ही लेटे लेटे पूरो कलाकु सवा कलाकु मूं पंहिंजे नंढड़ियुनि सां, पंहिंजे पोटनि सां कचहरी कई वीडियो कॉल ते। त ॾाढो मज़ो आयो, मूंखे इंजॉय कयमि। ऐं तव्हां यकीन कयो उन्हनि ॿिन्ही सां ॻाल्हाए, उन्हनि खे ॾिसी ॼण मूं में हिकिड़ी नई ताक़त ऐं हिकिड़ी नई एनर्जी अची वई आहे जो मां उथी आई आहियां। सो हाणे मां ॾींदमि हिननि प्लांट्स खे पाणी। ऐं यकीन कयो त पाणी खे ॾिसंदे बि सीउ थो थिए, छो त बाथरूम में त हाणे वज़ू था कयूं त गर्म पाणी आहे, त ज़ाहिर आहे प्लांट्स खे गर्म पाणी कोन ॾिबो। सो कोशिशि कंदमि त हथ न भिॼनि मुंहिंजा, ऐं बिना हथ भिॼाइण जे हिननि खे पाणी ॾेई वञा। छो त अॼुकल्ह उअं ई बि मां हिकिड़ो ॾींहुं छॾे थी हिननि खे पाणी ॾियां, त इग्नोर नथी करे सघां। ॿियो त अक्सर जेके बि मूंखां पुछनि था भितियुनि जो सीपेज जो मसइलो, त हीअ हालति ॾिसो था, इन जो को हल न आहे। हिननि ते जेको बि असां नओं पेंट करायो, जेको ट्रीटमेंट कयो भितियुनि में, उहो असांजो 6 महीननि जे अंदरि ख़तमु थी वियो। सो छा थो करे सघिजे, को हल न आहे हिन मसइले जो। ऐं हीअ मुंहिंजो कैक्टस जेको जॾहिं खां मां लॻायो आहे तॾहिं खां वधणु शुरू थियो आहे। हिन जा लाइट ग्रीन पार्ट्स तव्हां ॾिसी सघो था, इहे वधिया आहिनि। हर हंधा वधे थो न, 1 2 3 4 5 जाइनि तां वधे थो। ऐं हीअ ॿिया जेके मां हया हुआ उहे सर्वाइव करे विया आहिनि, वधनि कोन था पर बीठा आहिनि। सो बहरहाल, ऐं यकीन कयो हिननि ते इलाही डस्ट पइजी विया मुंहिंजी हिन सॼी डेकोरेशन ते। हे आउल मुंहिंजा फेवरेट, ॾुख बि थिए थो मूंखे, एॾी मिटी पई आहे शयुनि ते, हिननि बर्ड्स ते केॾी मिटी पइजी वई आहे। पर हाणे सफ़ा हिमत न आहे, बिल्कुलु मां रिस्क न खणंदमि त मां पाणी में हथ विझां, हिननि खे साफ़ु सुथिरो कयां ऐं पोइ पाण बीमार थी सुम्ही पवां वरी। सो बहरहाल कोशिशि कयां थी त हिननि खे पाणी ॾेई वठां, ज़रूरी आहे। मुंहिंजी ज़िम्मेदारी हिन साह वारा आहिनि, हिननि जी खुराक जो टाइम आहे। ऐं माशाअल्लाह अॼु मुंहिंजे हिन बेबी सनरोज़ में हिकिड़ो गुल निकितो आहे, केॾो प्यारो थो लॻे। ऐं हालांकि इलाही ब्रांचिस हिन जी सुकी वियूं आहिनि, सोचां पई त कटे छॾियां, पर कटण खां पहिरियों हीअ जेके आहिनि न, इहे मां कटे इतां ई पटे करे मां प्लांट में लॻाईंदमि। मां पहिरियों बि ईअं करे चुकी आहियां। हिन प्लांट मां ही बेबी सनरोज़ आहे, ॾिसो केॾो फ्रेश ऐं साफ़ु सुहिणो आहे। हिन मां इलाही सारियूं ब्रांचिस हितां कटे एॾियूं वॾियूं थी वियूं जो अचे ज़रे घटि ज़मीन ताईं पहुचण वारियूं हुयूं, त मूं इहे कटे ऐं ॿिए हंधि लॻायूं आहिनि। इहे ॾिसो हितां मूं अधु मां हिननि खे कटियो हो, त इन जो नतीजो इहो निकितो आहे जे मथां वरी फ्रेश थी फुटण लॻियूं आहिनि। ऐं जेके मूं हितां कढी हयूं उहे तव्हांखे ॾेखारियां, उहे हीअ ॾिसो माशाअल्लाह लॻी वियूं आहिनि हिन में, ऐं वधंदियूं थियूं वञनि। ऐं हिते ही पाणी में रखियूं अथमि त इहे पाणी में बि जेके आहिनि सर्वाइव थियूं कनि। सो इहे हाल अहिवाल आहिनि मुंहिंजे ॿूटनि जा, जिन खां बग़ैर मुंहिंजो गुज़ारो न आहे, जिन खां बग़ैर मुंहिंजी ज़िंदगी न आहे, मुंहिंजी दुनिया ई न आहे, प्लांट्स अगरि मूंसां शामिलु न हुजनि त। ऐं हिते बि पोयां भितियुनि जो हाल ॾिसो, छा थो करे सघिजे। बहरहाल ठीकु आहे, जीअं आहे तीअं। ऐं ॿियो मां तव्हांखे ॿुधायां, ही मूं जेके लेडी बग्स तव्हां ॾिसो था मेरा थी विया आहिनि हिन महिल, त डस्ट पई अथनि। इहे मूं 3 साल पहिरियों पेंट कया हुआ। साल त मुंहिंजे हुन फ्लैट में रहिया, जॾहिं साल असां फ्लैट में रहियासीं त उते मूं प्लांट सां रखिया। 2 सालनि खां हिते उस, मींहं ऐं मिटीअ में पिया आहिनि, त हिननि जा रंग नथा फिटनि। ठीकु आहे, टाइम सां गॾु गॾु थोरो डल थी था वञनि, मेरा था थियनि, उस साड़े थी हिननि खे, पर फिटनि नथा। त एक्रेलिक पेंट्स जेके आहिनि हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त शइ आहे। अहिड़ी तरह सां ही जेको आहे बर्ड बाथ, इहो मां एक्रेलिक पेंट सां ठाहियो हो। तव्हां मां इलाही सारा मूंखां पेंट्स जो पुछंदा रहंदा आहिनि, त इन करे मां चवां थी त तव्हांखे मां थोरो ॿुधाए छॾियां। हीअ ॾिसो रंग ॾिसो, हीअ बि तक़रीबन 1.5 साल खां हिते पियो आहे। ठीकु आहे, सो हिन में 1.5 साल में इहो एतिरो फिटो आहे। अंदरां हुनजो ओरिजिनल कलर आहे, छो त हिते उस, बारिश, मिटी सभु कुझु हिन जे मथां पवंदो थो रहे। बाक़ी ही जेके खीरणी वारी प्यालियूं मां हिते सेट कयूं, इहे त थोरो ई टाइम थियो आहे, हिननि खे कुझु महीना थिया आहिनि, इन करे इहे एॾियूं ख़राबु न थियूं। त मुंहिंजी प्यारी प्यारी डेकोरेशन आहे।
सिंपल आहे, अलाए छा कयो अथमि, जेको बि कयो अथमि, पर मां बेइंतहा इन्हनि खे पसंदि थी कयां, हद खां वधीक। प्लांट सां मुंहिंजी जिंद आहे, जान आहे, छो त हीअ मिटी आहे, मिटीअ सां मूंखे मोहबत आहे, इश्क आहे। हिन में ही नओं पन निकिरे पियो हिकिड़ो, ऐं माशाल्लाह ही जॾहिं खां लॻाया अथमि त तव्हां ॾिसंदो ही फ्रेश आहिनि, हिननि में नवां नवां सुहिणा सुहिणा पन पिया था निकिरनि। सो मां हिननि खे चेक बि कंदी रहंदी आहियां, छो त हिननि जा हिकु ॿ पन पहिरियों खां श्रिंक थियल आहिनि, त जॾहिं श्रिंक हूंदा आहिनि न त माना इन्हनि खे को कीड़ो वीड़ो लॻल हूंदो आहे या का बीमारी हूंदी आहे। सो ख़ैर आहे। बाक़ी हीअ त मुंहिंजी माशाल्लाह जेड प्लांट जी वल, सो इन वीचारे खे बि ॾाढी मिटी पइजी वई आहे। ऐं बेबी सनरोज़ हिते बि लॻल आहे, असल में बास्केट जो ई प्लांट आहे, बास्केट्स ठहंदियूं आहिनि हिन सां, त जीअं हे लड़के थो जॾहिं हेठि त ॾाढो सुहिणो थी थो वधे। त बहरहाल सीअ में पाणी खां ॾिजां थी, इन करे कॾहिं न कॾहिं हिननि खे बुलाए मां धोईंदमि। ऐं हीअ मुंहिंजो जी जी मिस्टर मैडम ब्लॉगर जा पुट, सो हे मुंहिंजा ॿार विया ॿाहिरि नाश्तो करण, हे आया आहिनि ख़ैर सां 12 साढे 12 बजे ॿाहिरां नाश्तो करे। त इहे आहिनि मुंहिंजे प्लांट्स जा हाल अहिवाल। हाणे हिननि खे पाणी ॾियां, ऐं हीअ अलाए कॾहिं खां मूंखे हीअ फ्लेमिंगो ॿई मथे रखिया आहिनि, टेरिस ते रखिया आहिनि, हे कुंड अञा ताईं न गया वधाई आई आहे, त बसि मां सीअ में ॾकां थी। सीअ जेको आहे न मूंखे फ्रीज़ करे छॾियो आहे। ऐं ॿियो कुझु बैक जो बि प्रॉब्लम आहे, त घणो निवड़ण ऐं घणी महिनत जो कमु करणु थोरो मुश्किल थो थिए। बहरहाल थधि में वरी उहो मसइला वधी विया आहिनि मुंहिंजा कुझु, त थोरी थधि घटि बि त वरी एक्टिव थी वेंदमि इंशाअल्लाह। सो हाणे हिननि खे पाणी ॾियां। 1:15 थियो आहे, अज़ान अची वई आहे, ऐं मुंहिंजी शदीद जेका मर्ज़ी आहे, शिदत सां दिलि थी चए त मां गोभी मटर ऐं पटाटा पचायां। सो मां इहा भाॼी पचाईंदमि, इहा मूंखे ई खाइणी आहे, ॿिए कंहिंजी मर्ज़ी कोन्हे। ऐं हिते सुराण जेको आहे बर्गर ठाहिण थी चाहे, उहो पंहिंजा हुन जा बर्गर जा पेटीस ठाहे छॾिया अथई, ऐं चटणी वटणी रेडी कंदी। हाणे राति जो पचाई ही ताहिरी, जंहिंमें गजरूं ऐं गुड़ वारा मिठा चांवर ठाही। सो खीर हे 2-3 ॾींहंनि जो जेको जमा थियल हो, उहो असां वरी लाहे हिकिड़ी देॻड़ी में करे हमेशह गरम कंदा आहियूं। ऐं हिते मलाई कढी रखी आहे, घी ठहंदो हिन जो, इहो सिलसिलो जारी आहे। ऐं कल्ह पचायो हुअमि चिकन मंचूरियन ऐं चाइनीज़ चांवर, उहे बि पिया आहिनि अञा। त मुंहिंजी हिननि शयुनि मां का बि खाइण ते मर्ज़ी न आहे। कल्ह वारो खाधो या ही बर्गर जेको सुराण ठाहींदी आहे, मूंखे ॾाढा वणंदा आहिनि, पर हिन महिल मुंहिंजी सब्ज़ी खाइण ते शिदत सां मर्ज़ी आहे। सो मां वञा थी नमाज़ पढ़, नमाज़ पढ़ी ईंदमि त पंहिंजे लाइ हीअ भाॼी ठाहींदमि, मटर पटाटा ऐं गोभी। हीअ पढ़ां थी मां, हिनखे मां उनवान इहो ॾिनो अधु सदीअ खां पोइ। सो हीअ त तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन मां न पढ़ी सघंदव, जेको तव्हांखे स्क्रीन ते नज़र थो अचे, पढ़ां थी मां, तव्हां उहो सिर्फ़ु ॿुधंदव। बिल्किस मुंहिंजी क्लास फेलो हुई, असां ॿिन्ही 5 दर्जन ताईं गॾु पढ़ियो हो। उनखां पोइ हू ॻोठ मां लॾे विया ऐं मां वधीक पढ़ण लाइ लाड़काइण हली वियसि। बिल्किस जेकॾहिं ॻोठ में रहंदी हुजे हा, त मां उन सां ऊन्हारे ऐं सियारे जे मोकलनि में मिलंदी रहां हा। उन दूरीअ जो ॾुखु दिलि जे कंहिं कुंड में सुम्ही रहियो, उनखां दूरीअ जो ॾुखु दिलि जी कंहिं कुंड में सुम्ही रहियो। हूअ पूरे ॻोठ में मुंहिंजी वाहिद साहेड़ी हुई। असांजो घरु ॻोठ जे हिकिड़े सिरे ते हो, त बिल्किस जो घरु ॻोठ जे ॿिए सिरे ते हो। उन जे बावजूदि सॼो ॻोठ लताड़े मां उन्हनि जे घर खेॾणु वेंदी हुयसि। मूंखे हिन सां ॾाढो प्यारु हो, शायदि उन करे मां उनखे कॾहिं बि विसारे न सघियसि। दिलि ऐं जान सां पढ़ाई में मसरूफ़ रहियसि। उनखां पोइ नौकिरी करण लाइ कराची वञी रहियसि। पोइ शादी थी वई, 4 ॿार थिया, घर जी ज़िमेदारी निभाईंदे ऐं ॿारनि जी परवरिश कंदे कई साल गुज़री विया। पर कॾहिं कॾहिं नंढपण खे यादि कंदे भली ज़रूरु यादि ईंदी हुई। ॻोठ वञण बि बिल्कुलु घटिजी वियो, छो त अमांजन लाड़काणे लॾे विया हुया बाक़ी ॿारनि जी पढ़ाई लाइ। 2007 में जॾहिं मूं पंहिंजे यादगिरियुनि जो किताबु जिंदो मुंहिंजी जिंद लिखियो हो, त उन में बि बिल्किस जो ज़िक्र कयुमि। ॻोठ जे कुझु माण्हुनि खां जॾहिं बि उन ख़ानदान जे बारे में पुछियुमि त इहो जवाबु मिलंदो हो त उहे मदेजी में रहंदा आहिनि, पर एड्रेस ख़बर न आहे। बहरहाल बिल्किस खे यादि करण जो सिलसिलो जारी रहियो। 2018 में असांजी सभिनी खां नंढी भेण जी शादी असांजे ॻोठ में थी ऐं असांजो अचणु वञणु ॻोठ में कुझु वधी वियो। नवंबर 2019 में मां पंहिंजी भेण वटि कुझु ॾींहं रहणु वियसि। उते
हिकु ॾींहुं मुंहिंजे सौट जी ज़ाल ॿुधायो त असां हिकु ॾींहुं मदे जी विया हुआसीं। उते हिकु माई तव्हांजे लाइ पुछे पई, मूं पुछियो त नालो छा हुयसि? चयईं बिल्किस। अल्लाह, मुंहिंजी बेचैनी हिकदमि वधी वई। इहो ॿुधी त हू बि मूंखे यादि करे थी, मुंहिंजे लाइ मुंहिंजे ॻोठ वारनि खां पुछंदी रहे थी। पोइ त उन सां मिलण जी तड़प वधी वई। मदे जी शहर असांजे ॻोठ खां 2-2.5 किलोमीटर परे आहे। सौट जे घर मां वापसीअ ते मूं पंहिंजे भेणीअ खे चयो त अदा फलाणो ख़ानदान ॻोठ मां लॾे मदे जी में वञी रहियो हो, मूंखे इन्हनि जो ॾस पतो ॻोल्हे ॾियो ऐं उन्हनि जे घर बि वठी हलो। चवणु लॻो त उन्हनि जे वॾे छोकिरे सां त मां अक्सर मिलंदो रहंदो आहियां, मां तव्हांखे वठी हलंदुसि उन्हनि ॾांहुं। मुंहिंजे अंदर में उमेदनि जा कई ॾीआ रोशन थी विया। अदा वियो मदे जी ऐं एड्रेस कंफर्म करे आयो। मां त ख़ुशीअ में न पई मापां। भेण खे साण करे अदा सां गॾिजी रवाना थियासीं। 2-2.5 किलोमीटर जो सफ़र अलाए घणनि कलाकनि में ख़तमु थियो ऐं असां आख़िर उन घिटीअ में पहुची वियासीं जंहिंखे सूमरा बाज़ार सॾिजे थो। अदा असांखे घर जो दरवाज़ो ॾेखारियो। असां अंदरि वियासीं। घर वारनि सां मिलण खां पोइ उन्हनि बिल्किस खे सॾु कयो ऐं उहा मुंहिंजे साम्हूं हुई। असां 10 सालनि जी उमिरि में जुदा थी हुयूंसीं ऐं अॼु पूरनि 50 सालनि खां पोइ 60 सालनि जी उमिरि में मां हिन खे ॿीहर ॾिसी रही हुयसि। थोरी देरि त मां हिन खे ॾिसंदी रहियसि ऐं 10 सालनि जी बिल्किस खे ॻोल्हण जी कोशिशि करणु लॻसि, पर मुंहिंजे साम्हूं त मुंहिंजी हम उमिरि बिल्किस बीठी हुई। पोइ बि मूंखे उन में पुराणी बिल्किस नज़र अची वई। मां हिन खे भाकुर पाए रोई पियसि। दिलि ई न पई भरिजे। अधु मुनो कलाकु वेठासीं। तमामु मुख़्तसिर कचहरी कईसीं। मां हुन जे लाइ पंहिंजा लिखियल 2 किताब बि खणी वियसि। हिन ॿुधायो त हुनखे ख़बर पई हुई त मूं पंहिंजे किताब में उनजो ज़िक्र कयो हो। बहरहाल उन्हनि खां एड्रेस ऐं फ़ोन नंबर वठी वापसि आयासीं। उन मुलाक़ात जो सुकून ऐं इत्मीनान दिलि में पइजी वियो आहे। अलाह जो शुक्र आहे जो उन असांखे ज़िंदगीअ में हिक ॿिए सां मिलण जो मौक़ो ॾिनो। असां इनशाअल्लाह राब्ते में रहंदियूंसीं। मूं बिल्किस सां गॾु फ़ोटो बि कढायो, उनखे प्रिंट कराए हिकु कॉपी बिल्किस ॾे बि मोकिलींदसि ऐं हिन तहरीर जी बि हिकु कापी हिन ॾांहुं मोकिलींदसि। हिन शादी बि न कई आहे ऐं तालीम बि न हासिलु कयईं, पर हूअ मुंहिंजे लाइ ॾाढी अहम आहे। मुंहिंजे नंढपण जी विछड़ियल साहेड़ी विछोड़े जी अधु सदीअ जो ख़ाल त नथो भरे सघिजे, पर जेका ज़िंदगी बाक़ी आहे ज़रूरु निभाइबो। यकीन कयो त हिन महिल बि इहो पढ़ंदे ऐं उहे लम्हा उहे घणियूं यादि कंदे ॼण मुंहिंजी दिलि भरिजी आई आहे। अखियुनि में ॻोढ़ा अची विया आहिनि। बसि अलाए मूंखे हुन सां कहिड़ी मोहबत आहे। नंढे हूंदे असां एॾियूं गॾु रांदियूं खेॾंदा हुआसीं ऐं असांजी दोस्ती ॾाढी पकी हूंदी। मां हुनखे जेकॾहिं ॻोठ में रहंदा हुजो न त हुन सां मां कॾहिं बि राब्तो न भञा हा, सवाल नथो पैदा थिए। पर उहो त परे हलिया विया ऐं मां इहो 6 महीने ॻोठ ईंदी हुयसि ऊन्हारे सियारे जी मोकलनि में, त माउ पीउ भाउर भेनर उन्हनि में मुंहिंजी दिलि न भरिजंदी। कॾहिं मां हुन सां मिलण जी कोशिशि न कई, पर पुछंदी रहंदी हुअमि ज़रूरु। सो ख़ुशि आहियां ॾाढी। कुझु ॾींहं पहिरियों वारे हिकिड़े व्लॉग में मूं हिकिड़ो गिफ्ट तव्हांखे ॾेखारियो। मूं बास्केट ठाही, हिकिड़ो वॉल हैंगिंग हो, उहो मां उनजे लाइ गिफ्ट पैक कयो। छो त मां हुनखे कपिड़ा ऐं अहिड़ियूं शयूं नथी ॾियणु चाहियां जेके हर वक़्तु हर कंहिं वटि हूंदियूं आहिनि, ऐं उहे मुंहिंजे हथ जी ठहियल शयूं, त इन करे मां उहो हुनजे लाइ गिफ्ट जो उहो पैकेट ठाहियो जेको मूं ठाहियूं शयूं पंहिंजूं ठहियल। सो मुंहिंजे भरिसां हुजे न, जेकर मां हुन सां जल्दी जल्दी मिलां, मां पंहिंजा हथ जा पकल खाधा हुन ॾे मोकिलींदी रहां। जीअं ॻोठनि में थींदो आहे, कुझु सुठो पचाईंदा आहियूं त हिक ॿिए ॾे मोकिलींदा आहियूं, पर उहो ई मां त इलाही परे आहियां। ऐं विच में वरी कोविड जी वजह सां जेको आहे अचण वञण ते बि थोरी पाबंदियूं हुयूंसीं पाण ते पाण, न त वरी मिलां हुन सां ॿीहर न मिली। हा, फ़ोन ते ॻाल्हायो त मांसि। सो बसि इहो मूंखे दिलि पई चए मां तव्हां सां शेयर कयां। मुहबतूं के दिलि में एॾी त पाड़ पुख़्ती करे वेंदियूं आहिनि न, जो उहा उतां पटिजी न सघंदी आहे। नंढपण जी ॿाराणी उमिरि जी तव्हां सोचो, मां इन राइटिंग खे मां उनवान ई इहो ॾिनो आहे अधु सदीअ खां पोइ। सो अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि हुजे जिते बि हुजे। पढ़ी न, हुनजे भाउ वॾे चयो त मूं हुनखे ॾाढो फोर्स कयो त पढ़। सभु भाइर भेनर ॾाढा पढ़ियल लिखियल आहिनि सवाइ इन हिकिड़ी जे। मां चयोमांसि जेकॾहिं मां तुंहिंजे वेझो हुजां त घटि में घटि तोखे मैट्रिक ज़रूरु करायां, हा कुझु न पढ़े हा त। सो बहरहाल मोबाइल फ़ोन बि कोन अथसि ऐं पंहिंजो शादी सफ़ा न कयईं, ज़िद करे बीह रही। बसि यसि घर वारनि सभिनी भाउ भेण जूं शादियूं थी, पोड़ा बि थी विया, त पर हिन न कई शादी। पंहिंजे भाउरनि सां गॾु रहंदी आहे। सो अलाह साईं ख़ुशि रखेसि। इहा हिकिड़ी मुंहिंजी यादि हुई ॾाढी प्यारी, जेका मूं चाहियो तव्हां सां शेयर कयां।
नमाज़ पढ़ी वरिती ऐं बोड़ चाढ़े आई आहियां, बोड़ खे दम ॾेई आई आहियां हल्की बाहि ते। ऐं अॼु सैटरडे ते असां वरी कम वारी माईअ खे चवंदा आहियूं त ॿीहर बि अचेसि। हूअं त हमेशह ॿीहर ईंदी आहे, 2 दफ़ा ईंदी आहे, पर सियारे जे करे लेट पई थी वञे वीचारी, ॿार बि नंढा अथसि। मूं चयो ठीकु आहे, सुबुह जो ई असां मानी वानी हुनखे सवेर पचाए ॾेई छॾींदासीं त हली वेंदी। त सैटरडे ते मां हुनखे ॿीहर सॾियां थी, छो त तारिक ऐं आसफ़ा देरि सां उथंदा आहिनि या देरि सां खाईंदा आहिनि। अॼु त ख़ैर नाश्तो ॿाहिरां करे आया, पर पोइ ॿीहर कुझु न कुझु थांव थी था वञनि। त ऐं ॿियो त प्रॉपर मानी मंझंदि जी पचे थी त मानी बि चङी तरह खणी वेंदी। सो अॼु हुनखे ॿीहर सॼियो आहे ऐं मां बोड़ खे दम ॾेई अचे हिते वेठी आहियां उस में। सो वरी कॉपी बि खणी आयमि पंहिंजी, हीअ जेका मुंहिंजी नोटबुक आहे, इन मां तव्हांखे कुझु पढ़ी थी ॿुधायां जेको मूं 2-3 महीना न साल सवा साल पहिरियों लिखियो। डेट हिन में लिखियलु आहे, ॾिसां थी। सो मुंहिंजी हिकिड़ी प्राइमरी स्कूल में ॻोठ में असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं, मुंहिंजी क्लास फेल हुई हिकिड़ी बिल्किस। उनखे असां बली बली सॾींदा, सभु बली सॾींदा, सॼो पंहिंजो घर वारा बि ऐं सभु कोई। त उहा वाहिद हिकिड़ी छोकिरी हुई जंहिंसां मुंहिंजी दोस्ती हुई। ऐं ॿियूं त मिटनि माइटनि जूं घणी छोकिरियूं हुयूं, इलाही सारियूं असां छोकिरियूं पढ़ंदा हुआसीं। या ख़ुशीअ जी ॻाल्हि हुई त उन ज़माने में एॾो सा 50 साल पहिरियों, ठीकु आहे। सो छा थियो जो प्राइमरी पास करे 5 दर्जा मां त हली वियमि अॻियां पढ़ण लाइ लाड़काणे। ऐं हू हुनजी फैमिली ॻोठ छॾे वई, लॾे करे ॿिए भरिसां वारे शहर में, मदे जी असांजे भरिसां आहे, मदे जी वञी रहिया। मां हुनखे इलाही मिस कंदी हुअमि, पर मां इहा हक़ीक़त आहे त कॾहिं बि कोशिशि जिदोजहद न कई त हुन सां वञी मिलां। अजीब ज़िंदगी थी वई, वेकेशन में घर अचां त घर वारनि मां ई मुंहिंजो जेको आहे ड्रॉ न थिए। ऐं उनखां अलावा पोइ नौकिरी कयमि वञी त हली वियमि, शादी थी वई, पोइ त अॻे पोइ उहो वेकेशन वारो वञण बि बंदि थी वियो। त 50 सालनि खां पोइ मुंहिंजी हुन सां मुलाक़ात थी। सो उहा कीअं मुलाक़ात थी उहो मां तव्हांखे पढ़ी थी ॿुधायां। उहो मां नोट कयो हो हुन महिल पंहिंजूं फीलिंग्स, ऐं मूंखे उहा ॾाढी प्यारी आहे, ॾाढी प्यारी आहे। हालांकि हुनजे ऐं मुंहिंजे हिन महिल सोचनि में, असांजे माहौल में, असांजे हर शइ में फ़र्क़ु आहे, पर पोइ बि मूंखे उहा ॾाढी प्यारी आहे। त मां तव्हांखे पढ़ी थी ॿुधायां त हुन सां जॾहिं मां मिली आयमि 1/2 सदीअ खां पोइ, त मां छा लिखियो हो, छा फीलिंग्स हुयूं मुंहिंजूं, मां तव्हां सां शेयर थी। 3:45 थिया आहिनि, मासी अञा न आई आहे, छो त वीकेंड आहे न, त सभिनी घरनि में एक्स्ट्रा कमु हूंदो अथसि। सुभाणे न ईंदी वरी, त चुल्हनि बुलनि जी अञा हालति ख़राबु आहे। मां पंहिंजी चांहि थी ठाहियां ऐं मां ठाहींदमि अॼु गुड़ वारी चांहि। अॼु वरी गुड़ उहो आहे जेको उन ॾींहुं तारीख़ कुटियो हो, त उन जी बुसरी खां थोरो वधीक हो, त 1 चमचो गुड़ जो, बिस्मिल्लाह रहमान रहीम। ऐं ॿियो त हिते जेको आहे बोड़ बचियलु आहे, मानी खाई वरितीसीं असां, मासी मानी बि कढी छॾी आहे। ऐं इहा हाणे देॻड़ी ख़ाली थींदी, जीअं उहा अचे त सॼा थांव धोई वञे। थांव हिते जमा आहिनि। ऐं मासीअ जी मानीअ जे लाइ स्पेशली मां साफ़ु थेलियूं वठी रखंदी आहियां, छो त मां हुनखे कंहिं बि यूज़ड ऐं गंदी थेलीअ में जेको आहे मानी कॾहिं बि न ॾींदी आहियां। अञा हे बोड़ हिन जो विझणो आहे थेलीअ में। ऐं नंढियूं वॾियूं थेलियूं तव्हांखे ॾेखारियां बि मां, हीअ ॾिसो, ही मानीअ जे लाइ, ऐं हिकिड़ियूं नंढियूं आहिनि, अगरि थोरी शइ हूंदी आहे काई ॾियणी, हीअ नंढी साइज़ जूं थेलियूं, ऐं कुझु वॾी साइज़ जूं थेलियूं आहिनि जीअं बोड़ वग़ैरह घणो ॾियणो हुजे। हिन में मुंहिंजे ख़्याल में सरण बंदि करे रखियूं हिन में। त इहे नयूं थेलियूं असां इलाही सारियूं वठी रखंदा आहियूं, साफ़ु सुथरियूं, छो त मानी मां हुनखे कॾहिं बि कंहिं यूज़ड ऐं कंहिं मेरी थेली में न ॾियणु चाहींदी आहियां। इन जे करे इहो ज़रूरी आहे त खाधो आहे, रिस्क आहे, कंहिं साफ़ु सुथरी थेली में ॾिजे। ज़ाहिर थांव उहो नथी खणी अची सघे, अलाए घणनि में कमु थी करे, अलाए केरु केरु हुनखे मानी ॾींदो आहे न ॾींदो आहे, मूंखे न आहे ख़बर। हीअं हुनखे बि सहूलियत थींदी आहे, मूंखे बि टेंशन न थींदो आहे। ऐं डिस्पोजेबल बॉक्सिस अगरि वठो त उहे वरी महांगा था पवनि, हर रोज़ जे हिसाब सां, कॾहिं बोड़ आहे, कॾहिं चांवर आहिनि, कॾहिं डिफरेंट शयूं आहिनि, त पोइ मूंखे इहे थेलियूं जेके आहिनि आसान थियूं लॻनि, त इहे मां इलाही सारियूं वठी रखंदी आहियां। शाम जा थिया आहिनि 5:20 ऐं मां हिते ॿाहिरि अङण में आहियां, ऐं मां कुझु अङण जे बारे में ई तव्हां सां शेयर करणु थी चाहियां। असांजे घर में ही असल में जेको ही टुकड़ो तव्हां ॾिसो था, इहो लॉन जे लाइ छॾियलु आहे। किन जे घरनि में इहो लॉन आहे, किन घरनि में इन्हनि सर्वेंट रूम ठारायो आहे, ऐं मुंहिंजे घर में इहो पहिरियों खां ई ईअं ई सिमेटेड हिते करायो वियो। जेके पहिरियां ओनर्स हुया, त मूं हुनखे ईअं ई रहणु ॾिनो आहे, छो त हिते मूंखे अहिड़ा रफ कमु करणु मिटीअ जा ऐं प्लांट्स जा वणंदा आहिनि। कुझु टिप्स मां तव्हांखे ॾियणु चाहियां थी अङण जी डेकोरेशन जे लाइ। ॾिसो, अङण जेको आहे, घर जो दरवाज़ो जीअं कोई बि अंदरि अचे थो त उन ते पहिरियों इम्प्रेशन थो पए।
या घर जा भाती अगरि पाण अंदरि था अचनि त उन्हनि खे हिकिड़ी घर अची हिकिड़ी रिलैक्सेशन, हिकिड़ो इत्मीनान ऐं हिकिड़ो सुकून जो अहसासु थींदो आहे। त अङण में अक्सर घरनि में मां ॾिठो आहे त कपिड़नि टंगण जूं रसियूं लॻल हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि ते टुआल ऐं कपिड़ा टंगिया पिया हूंदा आहिनि। माण्हू जीअं ई अंदरि अचे त उहे आए वए खे ईंदे वेंदे मुंहं में पिया लॻंदा आहिनि। त हिकु त इहा शइ न हुजणु खपे। रसियूं हणणु ज़रूरी आहिनि, कपिड़ा किथे सुकाइबा, पर अहिड़ियूं रसियूं हणो जेके वरी तव्हां कपिड़ा धोइण ऐं सुकाइण खां पोइ तव्हां लाहे रखी सघो। उन खां अलावा अक्सर घरनि में इहो हूंदो आहे जो बिल्कुलु घर जे एंटर सां दरवाज़े सां गॾु गंद जो दॿो पियो हूंदो आहे, ॿुहारी पई हूंदी आहे। काफ़ी घरनि में मूं ॾिठो आहे। सो इहो हिकिड़ी ग़लति ॻाल्हि आहे। पहिरियों इम्प्रेशन ई ग़लति, घर जी सूंह ई ख़राबु। त अचण सां गेट वटि जेको आहे या जेको बि तव्हांजो अंदरि अचण जो दरवाज़ो आहे उते अगरि कचिरे जो दॿो पियो हुजे त हिकिड़ो सॼी सूंह ख़राबु, सॼो इम्प्रेशन ख़राबु। त जेकॾहिं अङण में ई रखिणो आहे गंद जो दॿो त कंहिं अहिड़ी जाइ खे सिलेक्ट कयो जेका पासाइती हुजे, जेका थोरी साइड ते हुजे, जेका साम्हूं न हुजे। ऐं अहिड़ी तरह सां जीअं मूं रसियुनि जे लाइ बि चयो त अहिड़ियूं रसियूं हणो, उहे कोका किलियूं लॻा पिया हुजनि ऐं तव्हां उन्हनि खे जेको आहे रसियुनि खे लाहे ऐं चाढ़े सघो आराम सां। उहो वधीक बहितरु रहंदो बनिस्बत इन जो फुल टाइम उन्हनि रसियुनि ते कपिड़ा टंगिया पिया हुजनि ऐं ॾाढो बुरो थो लॻे। उन खां अलावा ही प्लांट्स, इंडोर प्लांट्स अलॻि मिलंदा आहिनि ऐं आउटडोर प्लांट्स अलॻि मिलंदा आहिनि। तव्हांखे आराम सां मिली सघनि था। उस में रखण वारा ॿूटा, छांव में रखण वारा ॿूटा, नर्सरी तां उहे वठो, पंहिंजे घरनि में सावक ज़रूरु रखो। त इहा अङण जी इहा ख़ूबसूरती जेका आहे तव्हां ते डिपेंड थी करे त तव्हां उनखे कीअं था सजायो, कीअं था ठाहियो, कीअं था रखो। त हिकु त आए वए जो महिमान जो नए अचण वारे जो इम्प्रेशन ॾाढो सुठो थींदो पहिरियों ई अंदरि अचण सां। ॿियो जेके घर जा भाती पाण अंदरि था अचनि त घटि में घटि घर अची हिकिड़ो ख़ुशीअ जो अहसासु माण्हू खे थियणु घुरिजे। ईअं न थिए माण्हू त घर अची जेको आहे हिकिड़े ॿेरे ऐं किने घर में हुनजो इस्तक़बाल थिए गंद जे दॿे सां, ॿुहारनि सां ऐं रसीअ ते टंगियल कपिड़नि सां। ईअं बिल्कुलु न हुजणु खपे। घर जो एंट्रेंस हमेशह साफ़ु सुथिरो ऐं सुहिणो रखो। हिते मुंहिंजो हीअ हिकिड़ी लैडर आहे, शेल्फ न आहे प्रॉपर, हीअ लैडर हीअ ॾाकणी आहे। उन ते मूं हीअ कुझु प्लांट्स रखिया आहिनि त मूं छो त पूरो शेल्फ न आहे त मूं हिननि खे ॿधी रखियो आहे। सभु प्लांट्स तव्हां मुंहिंजा ॾिसंदव रसियुनि सां ॿधियल आहिनि त जे किरनि न। इन जे पोयां मूं इंतज़ामु कयो आहे वञी ॿुहारियूं ऐं हीअ ॾियारो लाहिण वारो ब्रश या जेको बि मूंखे शयूं खपंदियूं आहिनि उहे अहिड़े टाइप जूं सफ़ाई सां रिलेटेड शयूं जेके आहिनि हिन जे पोयां पियल आहिनि। ऐं हीअ डस्टबिन बि हिकिड़ो डस्टपैन इहो बि पोयां आहे। त इहो असांजे पंहिंजे हथ में आहे। त मूं सोचियो त 2021 जी हीअ मुंहिंजी पहिरियों व्लॉग आहे, पहिरीं वीडियो आहे। त मां चाहियो त तव्हां सां जीअं मां सुबुह अङण शेयर कयो आहे, पंहिंजो प्लांट शेयर कया आहिनि, त मां इहा टिप बि तव्हांखे ॾियां त तव्हांजे घर जो जेको अंदरि अचण जो हिसो आहे उहो हमेशह ख़ूबसूरत, साफ़ु सुथिरो ऐं कुझु न कुझु सजायल हुजणु ज़रूरी आहे। त जीअं जेको घर अची पाण खे हिकिड़ो सुकून जो ऐं ख़ुशीअ जो अहसासु थिए ऐं बेज़ारीअ जो ऐं गंदगीअ जो अहसासु न थिए। सो इहो तमामु ज़रूरी आहे। त इहा बि ईअं सम्झो त अॼु जी मुंहिंजी सलाह हुयव। 2021 में प्लान कयो, पंहिंजे घर जो एंट्रेंस साफ़ु सुथिरो कयो। ॾिसो रंग रूप मूं कराया, सभु लही विया, इन ते मुंहिंजो वस कोन्हे, पर हिन खे साफ़ु सुथिरो रखणु, हिन खे साओ रखणु, हिन खे सजाए रखण ते त मुंहिंजो वस आहे, त उहो करणु घुरिजे। सो मूंखे उमेदु आहे त हीअ तव्हांखे अॼु जी सलाह मुंहिंजी वणंदी। त 2021 में पंहिंजे घर खे थोरो ख़ूबसूरत ठाहियो ऐं हिन लाइ थोरी महिनत कयो ऐं पंहिंजे हथ जी ठाहियल शयूं ऐं थोरी घणी का सस्ती ख़रीदारी, ज़रूरी न आहे त महांगियूं शयूं वठी तव्हां हिते रखो। उहो बि अङण आहे त हुनजो हाल बुरो थी वेंदो, मिटी पंहिंजी थी वञे, मथे तव्हां मिटी ॾिसी सघो था शयुनि ते, त महिनत उहा तमामु घणी वधी वेंदी। त बहितरु आहे त सस्तियूं आम शयूं, नेचुरल ठिकर जूं शयूं वधीक इस्तेमालु कयो त ॾाढियूं सुठियूं रहंदियूं। उन्हनि वीचारनि ते त मिटी बि पए थी त एॾियूं महसूसु नथियूं कराइनि। सो हीअ मुंहिंजे ख़्याल में त मुंहिंजी सलाह आहे 2021 जे लाइ तव्हांखे त पंहिंजे घर जे एंट्रेंस ते थोरी तवजह ॾियो ऐं पंहिंजे घर जो जेको एंट्रेंस आहे तव्हांजो उनखे थोरो ख़ूबसूरत ठाहियो ऐं उन खां अलावा जेको आहे पंहिंजे हथ सां कुझु न कुझु महिनत कयो, पंहिंजे हैंडमेड शयुनि सां उन्हनि खे सजायो। तव्हांखे हिते काफ़ी सारियूं शयूं मुंहिंजे हथ जूं ठहियल नज़र ईंदियूं। हीअ कटोरियूं मूं सजायूं, इहा तव्हांखे ख़बर आहे, हीअ मकरा में मुंहिंजा ठहियल आहिनि। ऐं उन खां अलावा हीअ ट्रे, पुराणी ट्रे प्लास्टिक जी, उन्हनि जा शेल्फ मूं ठाहिया आहिनि। हिकिड़ो हिते लॻियल आहे, हिकिड़ो अंदरि तव्हां साम्हूं ॾिसंदो, हीअ पर्पल, लाइट पर्पल कलर जो
लॻल आहे। ही पंहिंजूं मुंहिंजूं पुराणियूं मुंहिंजूं प्लेटूं न हुयूं, असल मां सस्तियूं प्लेटूं वठी आई हुयमि मशरूम्स ठाहिण लाइ। इहे मशरूम्स मुंहिंजा मेरा थी विया त मूं इन्हनि प्लेटुनि खे वरी सिधो करे उन्हनि खे हिन हैंगिंग प्लांटर जी शिकिल ॾिनी आहे। हीअ पुराणी ॾाकण हुई, घरु असांजो जॾहिं ठहे पियो ते भॻल ॾाकण हिते उछले विया। इहा डबल साइडेड हुई त हिन जो हिकिड़ो पासो इहो आहे ॾाकण जो, फोल्ड पई थिए, ऐं ॿियो पासो हे आहे। त मूं घर ते कारपेंटर आयो कंहिं कम सां, त मूं हिन ॾाकण जा 2 हिसा कराए ऐं हिननि जा ॾाका ऐं पटियूं फिक्स कराए छॾियूं त जीअं मां हिननि खे हैंग करे सघां। ऐं हिते ॾिसो त ही फ्रूट जी पेटी आहे ख़ाली, उन जी साम्हूं वारियूं पटियूं हितां वारियूं मूं लाहे छॾियूं त जीअं मां हिन में फ्रूट हीअं लड़काए रखी सघां। इहो हिकिड़ो सम्झो DIY आहे। ऐं हिते हेठि पथर आहिनि मुंहिंजा पेंट थियल। ही बर्ड हाउसिस मटकियूं इहे मिलंदियूं आहिनि मुंहिंजी पेंट थियल आहे। मशरूम्स ही मिलनि थियूं, मां पाण पेंट कयो आहे। त ईअं तव्हां बि करे सघो था। हिते ॾिसो ही सुकल काठियूं मूं हिननि में ज़मीन में लॻायूं आहिनि। हिन में त मूं प्लांट खे सहारो ॾिनो आहे ऐं हिन में मूं थोरी डेकोरेशन कई आहे। अञा कुझु करणी आहे मूंखे, कुझु मूं असल में पथर घुराया आहिनि पर उहो खणी नथो अचे जंहिंखे मूं चयो आहे। ठीकु आहे। ऐं हिन लेडर ते बि ॾिसो त उहे नंढियूं नंढियूं शयूं आहिनि, प्लांट्स आहिनि, रसियुनि सां ॿधी रखिया अथनि त जीअं किरनि न, रसियूं तव्हांखे नज़र ईंदियूं हिननि सभिनीनि में, छो त शेल्फ न आहे, इहे ॾाकण आहे, हिननि जो वेकिरो ॾाको न आहे। ऐं डेकोरेशन मूंखे जेका जीअं मिली आहे मिड़ेई कुझु न कुझु मां कंदी रही आहियां। हीअ किकर जा आहिनि, हिन पासे हिकिड़ी कुमी आहे ऐं हिन पासे हिकिड़ो ही ॾेॾर आहे जेके मूंखे ॾाढा वणंदा आहिनि। त तव्हांखे हिते इलाही सारी शयूं मुंहिंजूं ठाहियल नज़र ईंदियूं। हीअ बि हिकिड़ी फ्रूट जी पेटी, सेम तरीक़े सां मूं हुनखे हिते हैंग कयो आहे। हे सभु शयूं मां तव्हांखे ॾेखारे चुकी आहियां। हीअ मुंहिंजो ठहियल आहे, सिलाई कंदी आहियां, कपिड़नि जूं पटियूं बचंदियूं आहिनि उन मां इहो ठाहियो आहे। हीअ बर्ड मां ठाहियो, तव्हांखे ख़बर आहे। हीअ प्लास्टिक जी बोतल मां हिकिड़ो, हिन पासे ही सभु शयूं, इहे ढेर सारो मनी प्लांट। हिकिड़ो मिंट, ही कूंडियूं नंढड़ियूं मुंहिंजूं पेंट कयल आहिनि पुराणियूं, हालांकि हीअ हिकिड़ी थोरी भॼी बि पई आहे पर पोइ बि मां हिननि खे हिते रखियो थी अचां। हीअ मुंहिंजा रेबिट्स जेके हुआ 2 डैमेज थी विया बारिश में, छो त ही प्लास्टर ऑफ पेरिस जा मां हिननि खे ठाहियो आहे। ठीकु आहे। हिननि खे मूं पाण ई जेको आहे रिपेयर कयो, त पंहिंजे हथ सां ठाहियो। हे सॼी ख़ूबसूरती मूंखे सची ॻाल्हि आहे वणे, इन करे तो सभु कुझु त मूं ठाहियो आहे। ऐं हिन कूंडीअ जो स्टैंड ॾिसो, हीअ हिकिड़ो ऑयल जो ख़ाली दॿो आहे, 5 किलो वारो, 5 लीटर वारो तेल जो, टीन जो दॿो। पथर मुंहिंजा पेंट कयल आहिनि। ही स्टूल मुंहिंजो पेंट कयल आहे, लोह जो आहे। बसि तव्हांजे पंहिंजे हथ में आहे। पंहिंजे घर खे जेको आहे ख़ूबसूरती ॾियो, पंहिंजे एंट्रेंस खे ख़ासि तौर ते सजायो। 2021 जो इहो नओं प्लान ठाहियो। सही आहे। टिप ऑफ द डे, अॼु जी टिप जो टाइम आहे। टिप इहा आहे त सभिनी घरनि में वैक्सिंग थींदी थी रहे, सभु छोकिरियूं ख़ासि तौर ते मायूं कनि थियूं, त घणो करे कपिड़े जूं पटियूं इस्तेमालु कयूं वेंदियूं आहिनि। किथे कोई जीन्स जा पीसिस इस्तेमालु कंदो आहे या कंहिं थुल्हे कपिड़े जूं पटियूं। पर तजुर्बे जी ॻाल्हि आई आहे त अटे में जेके लिफ़ाफ़ा ईंदा आहिनि, ब्राउन कागज़ जा लिफ़ाफ़ा, अॼुकल्ह प्लास्टिक जे बैग्स में बि अटो थो अचे, उहे प्लास्टिक बैग्स न, ब्राउन जेको कागज़ आहे थुल्हो अटे जे लिफ़ाफ़नि वारो, उन जे पटियुनि सां वैक्सिंग कयो। बहितरीनु, तव्हांखे माना यकीन न ईंदो त ईअं बि थी सघंदो आहे, इहो बि पॉसिबल आहे। सो इहो इलाही सारनि जो आज़मायल आहे मुंहिंजे ॼाण सुञाण में। इन करे इहा हिकिड़ी मां तव्हांखे टिप ॾियां थी, छो त इहो बि घरनि में रोज़मर्रा जो कमु आहे, तंहिंजे करे बहितरु आहे त इहा टिप तव्हां सां शेयर कई वञे। सो कपिड़े जे पटियुनि जे बजाए कागज़ जा जेके अटे वारा लिफ़ाफ़ा आहिनि, थुल्हा ब्राउन पेपर, उन जूं स्ट्रिप्स कटे रखो ऐं उन्हनि खे यूज़ कयो वैक्सिंग जे लाइ, बेस्ट रहंदो उन जे लाइ। इहा अॼु जी टिप आहे। हाणे ॻाल्हायूं था अॼु जी चङी ॻाल्हि। अॼु जी चङी ॻाल्हि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे हिकिड़े हदीस सां जेको आहे शुरू था कयूं। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त ग़ुलाम तव्हांजे घर जा भाती आहिनि, जेको जहिड़ो पाण खाओ तहिड़ो उन्हनि खे खारायो, जहिड़ो पाण पायो तहिड़ो उन्हनि खे पारायो। इन लफ़्ज़नि ते थोरो गौर कयो, छो त उन ज़माने में 1400 साल गुज़री विया, ग़ुलामनि जो रवाजु हूंदो, घरनि में बानियूं ऐं ग़ुलाम हुया। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इहो ताक़ीद कयो त उन्हनि खे पंहिंजे घर जो भाती सम्झो, जहिड़ो पाण खाओ तहिड़ो उन्हनि खे खारायो, जहिड़ो पाण पायो तहिड़ो उन्हनि खे पारायो। अॼु जे दौर में
असां ईअं न आहे त भई 1400 साल पहिरियों ग़ुलाम हुया इन करे इहो जेको फरमान आहे उहो तॾहिं जे लाइ हुयो न। अॼु असांजे घरनि में असांजा कम वारा हेल्पर्स मौजूदु आहिनि, हाउस हेल्पर्स आहिनि, सर्वेंट्स चओ, कुझु बि चओ, मर्द आहिनि, मायूं आहिनि, ॿार आहिनि, हर घर में कोई न कोई मददगार रखियो थो वञे पंहिंजे सहूलियत जे लाइ, पंहिंजे घर जे कम में मदद जे लाइ। त असांखे उन्हनि सां अहिड़ो वर्ताव करिणो आहे। ॾिसो, जॾहिं असां ठीकु आहे तव्हां पंहिंजे लाइ को 15,000 जो वॻो वठी आयो त तव्हां सर्वेंट खे कोन था वठी ॾियो, पर हुनखे हिकिड़ी ईद ते को चङो ढंग जो वॻो वठी ॾेई सघो था, हिकिड़ो आम क्वालिटी जो। या रोज़मर्रा जेको खाधो थो पचे त उन मां जेकॾहिं साफ़ु सुथिरो ताज़ो खाधो कढी पंहिंजे उन कम वारे जे लाइ, जेको बि तव्हांजो हाउस हेल्पर आहे उन जे लाइ अलॻि सां रखो। ज़रूरी न आहे त तव्हांजे प्लेटनि में जेको बचे उहो हुनजे हिसे में अची वञे, या सभिनी खाई पी वरितो आहे, हाणे बचियो आहे त हुनखे छा बि बचियो आहे, सुको फुको, थोरो घणो, कल्ह वारो अॼु वारो, उहो मिलाए हुनखे ॾेई था छॾियूं। ईअं न थियणु घुरिजे। अलाह असांखे एतिरो ॾिनो आहे, असां खुटी नथा पऊं। त जेकॾहिं ताज़ो फ्रेश खाधो असां हुन जे लाइ कढूं त असांजे रिस्क में कमी न ईंदी, असांजो ख़ुराक खुटी न पवंदी। अलाह त असां ते वधीक राज़ी थींदो ऐं असांखे वधीक ॾींदो। मुंहिंजे पंहिंजे घर में असां जॾहिं बि मूं वटि का बि, हमेशह मूं वटि त माई हूंदी आहे कम वारी, कोई ॿिए कंहिं कम लाइ असां हेल्पर न रखंदा आहियूं, सफ़ाई जे लाइ, थांवनि जे लाइ बसि। त फ्रेश खाधो ताज़ो उन महिल कढी उनजो हिसो असां धार कंदा आहियूं। पोइ भले उहा जेॾी महिल बि अचे घर खणी वञे, मोस्टली घर खणी वेंदियूं आहिनि, खाईंदियूं न आहिनि, त उहो असां उन्हनि जे लाइ पैक करे रखंदा आहियूं। वरी जेकॾहिं बचियल हूंदो आहे, मिसाल राति वारो इलाही सारो खाधो बची पियो आहे, असां बि खाई छॾियोसीं सुबुह जो, पर अञा बचियल आहे, या कोई ॿारु नथो खाए हुनजी प्लेट में कढियोसीं उहो ईअं ई पियो आहे, या कंहिं अधु बचाए छॾियो, त उहो मां पोइ ज़ाया न कंदी आहियां। उहो पोइ असां हुनखे एक्स्ट्रा ॾींदा आहियूं, यानी हुनजो फ्रेश पंहिंजो हिसो अलॻि, एक्स्ट्रा खाधो अलॻि। छो त ग़रीब माण्हू आहिनि, घर में इलाही सारी फैमिली आहे, इलाही भाती, नंढा ॿार आहिनि, कुझु बि हुननि जे घर में खाधे जी शइ इस्तेमालु थी वेंदी आहे, त बजाए ज़ाया थिए, गंद में वञे, उनखां बहितर आहे कंहिंजे पेट में वञे। अहिड़ी तरह कपिड़ा आहिनि त को ढंग जो वॻो हुनखे वठी ॾेई सघिजे थो, ज़रूरी न आहे त ॾाढा महांगा कपिड़ा। अलाह जेकॾहिं असांखे पंहिंजे लाइ महांगो वठण जी गुंजाइश ॾिनी आहे त पंहिंजे हुन कम वारे जे लाइ बि कुझु बहितर, जेको हुन वटि थोरो टाइम हली वञे, एॾो सस्तो ऐं बेकार बि न हुजे जो ॿ दफ़ा पाए ज़ाया थी वञे। या स्वेटर आहिनि, शाल आहे, भले सेकेंड हैंड मां वठी ॾियो, पर ज़रूरत जे वक़्तु, सीअ जे वक़्तु हुनजी चप्पल आहे, अहिड़े क़िस्म जो जेको बि आहे, या उन नंढड़ा ॿार आहिनि उन्हनि जे लाइ काई हेल्प। सो हदीस त ग़ुलाम बि तव्हांजे घर जा भाती आहिनि, जहिड़ो पाण पायो तहिड़ो उन्हनि खे पारायो, जहिड़ो पाण खाओ तहिड़ो उन्हनि खे खारायो। सो ग़ुलाम अॼुकल्ह कोन्हनि, पर घर जे अंदरि सभिनी वटि को न को कम जे लाइ हेल्पर आहे। ठीकु आहे। कॾहिं ईअं बि थींदो आहे त किन जे घरनि में को बि हेल्पर न हूंदो अथव, पर पोइ बि तव्हांजे आसपास हूंदो, को उन एरिया जो चौकीदार हूंदो, को उन एरिया जो सफ़ाई करण वारो हूंदो, स्वीपर हूंदो, उते को न को तव्हांखे आसपास अहिड़ो मज़दूर टाइप वर्कर नज़र ईंदो ज़रूरु। त उन्हनि जी हेल्प कयो, उन्हनि जो ख़्यालु रखो, उन्हनि खे पाण जहिड़ो सम्झो, उहे बि इंसान आहिनि, उन्हनि जी क़िस्मत इहा आहे, अलाह साईं लिखियो उन्हनि जे नसीब में त हू कंहिंजे न कंहिंजी सर्विस ते, कंहिंजी नौकिरीअ ते बीठल आहिनि। थी सघे थो असांजो नसीब बि अहिड़ो हुजे, असां कंहिंजे घर नौकिरीअ ते बीठल हुजूं हा, पोइ छा कयूं हा, छा फीलिंग्स हुजनि हा। तंहिंजे करे इंसान खे इंसान सम्झो वञे। ऐं अॼु खां 2021 में इहो तव्हां पंहिंजो प्लान कयो त तव्हां जहिड़ो बि सलूक कंदा रहिया हो पंहिंजे घर में मुलाज़िमनि सां, आईंदा उनखां बहितर सलूक कंदो, आईंदा उनखां वधीक सुठो सलूक कंदो। ठीकु आहे। सो इहो मुंहिंजो अॼु जो व्लॉग हुयो, मूंखे उमेदु आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो। 2021 जो मुंहिंजो पहिरियों व्लॉग, सो दिलि सां प्यार सां ठाहियो अथमि, जेको बि तव्हां सां शेयर कयो आहे पंहिंजे दिलि सां शेयर कयो आहे, मूंखे उमेदु आहे तव्हांखे वणंदो। जे लाइ मुंहिंजे तरफ़ां तव्हांजे लाइ ॾाढो सारो प्यार, दुआऊं, आबाद हुजो, ख़ुशि हुजो, जिते बि हुजो, ज़िंदगी रही इनशाला। त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं, तेसिताईं अल्लाह भाई।